नाज़रीन, अखियन जो मुफ़्त कैंपूं लगाईंदड़ मसीहाई किरदार ऐं अखियन जी बीमारियन जो माहिर डॉक्टर निसार अहमद मेमण हमेशा लाइ विछड़ी वियो आहे। उन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। सिंध जो मसीहाई किरदार अखियन जी बीमारियन जो मुफ़्त कैंपूं लगाईंदड़ डॉक्टर निसार अहमद मेमण असां खां हमेशा जे लाइ विछड़ी वियो। डॉक्टर निसार मेमण पंहिंजी सॼी ज़िंदगी अखियुनि जी बीमारियुनि में मुब्तला माण्हुनि जे इलाज लाइ शहर तोड़े बहिराड़नि में सवे मुफ़्त कैंपूं लगाए लखे मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो। डॉक्टर निसार अहमद मेमण 12 फरवरी 1956 में जन्म वरितो। डॉक्टर निसार मेमण शुरूआती तालीम टंड मोहम्मद खान मां हासिल कई। डॉक्टर निसार मेमण पंहिंजे शऊर जी शुरूआती सफ़र में मस्बत इस्लाही सियासी सरगर्मियुनि बाद सहाफ़ती सफ़र में भी सरगर्म रहियो। डॉक्टर निसार मेमण अखियुनि जो नूर विरहाइण लाइ सॼी सिंध झागींदो रहियो। पोइ इहो लाड़ हुजे या काछो, कोहिस्तान हुजे या थर, समूरी सिंध में अखियुनि जूं मुफ़्त कैंपूं क़ाइम करे इंसानी ख़िदमत जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिनाई। डॉक्टर निसार मेमण अमली ज़िंदगी में खुदाई ख़िदमतगार बणिजी सिंध में 894 अखियुनि जे मुफ़्त कैंपुनि में 1,13,842 मरीज़नि जा मुफ़्त ऑपरेशन कया ऐं लखे मरीज़नि जा मुफ़्त में मुआयना करे संदन इलाज कयो। इन्हनि कैंपनि तोड़े इन सां सलहाड़ियल सरगर्मियुनि में हिस्सो वठंदड़नि खे हिन पाण बि वॾी मञता ॾिनी। आलमी वबा कोरोना दौरान संदसि अदा कयल किरदार केतिरनि अखियुनि लाइ कंडो बि बणियल रहियो। इन सफ़र में कोरोना जी वबा मजमूई तौर टंडो मोहम्मद खान में वधि नुक़सान संदसि खानदान खे ई ॾिनो। संदसि भाइरनि सोटनि खां वींदे संदसि घरवारी बि 24 मई 2021 ते खांस विछड़ी वई, जंहिंजो आख़िरी दीदार बि खेसि नसीब न थियो। जंहिं बाद हू खुद भी कोरोना जी इन वबा ख़िलाफ़ झेड़ींदे राह रबानी ॾांहुं रवानो थी वियो, जेको लम्हो न रुगो टंडो मोहम्मद खान पर पूरी सिंध लाइ सदियुनि जे सोग जहिड़ो कारो बाब आहे। सिविल सोसाइटी तरफां मुख़्तलिफ़ जगहनि जा असां विज़िट बि कया त अखियुनि जी कैंप ते लॻाइण प्रोग्राम तहत आयासीं त किथे कैंप असां फिज़ेबल थींदी स्पॉट ॿ टे ॾिठासीं। उन खां पोइ वरी हिते आउं पिकनिक पॉइंट ते आयुसि। उन खां अॻु में कब्रिस्तान लाइब्रेरी जेके बि सिविल सोसाइटी तरफां जेके कम कया विया आहिनि उनखे ॾिसी सची पुछो न मूंखे ॾाढी हैरत थी ऐं ॾाढी ख़ुशी इन ॻाल्हि जी थी सिंध में किथे बि अहिड़े क़िस्म जो को बि कमु पॉज़िटिव या इन लेवल ते बग़ैर गवर्नमेंट सपोर्ट जे हिकिड़ा दोस्त आहिनि जेके पंहिंजो रखनि था इन सिलसिले में सोच त असीं आवाम जी ख़िदमत करियूं, ग़रीबनि जी कमु करियूं ऐं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे तफ़रीह जा मौक़ा फ़राहम करियूं। पोइ चाहे उन में जीअं मेडिकल कैंप्स आहिनि या स्कूल आहिनि या लाइब्रेरी आहिनि जंहिंमें CSE जी ॿारनि जी तयारी लाइ क्लास हलनि, त इहो तमामु घटि माण्हू था इन लाइन ते सोचनि। ऐं असां इन्हनि नौजवाननि खे जेके मुख़्तलिफ़ फील्ड में सां वाबिस्ता आहिनि इन दोस्तनि खे आउं सलाम थो पेश करियां। हाल में पुराण में अची इहो मैसेज ॾिनसि त ख़ुदारा अचो त अहिड़नि चङनि कमनि में नेकी कमनि में समाजी कमनि में भरपूर हिसो वठी पंहिंजो सही असीं पंहिंजो किरदारु निभायूं ऐं सिंधी माण्हुनि खे अमली तरह कुझु करे ॾेखारियूं। मोहन खान छा पर आउं सम्झां थो सिंध जो मसीहा हो जेको बग़ैर कंहिं ज़ात बात नंढ वॾाई जे हो हर जाइ ते सिंध जे कुंड कुर्छ में टंडे मोहम्मद खान में अखियुनि जूं कैंपूं हणंदो हो ऐं बेनूर माण्हुनि खे मोते मरीज़नि खे मुफ़्त में मानी मुफ़्त में इलाज कंदो हो, लेंस लॻाईंदो हो, उन में नूर अची वेंदो हो। तव्हां तसवर कयो था जेको माण्हू न ॾिसे ऐं ॾिसे तो केतिरियूं दुआऊं कंदो हो। सिर्फ़ तारीफ़ करे सघां थो, मगर बज़ैर बाबा सां गॾु रही करे बाबा जी ख़िदमतूं बाबा जी जफ़ाकशी हिन सिंध जे माण्हुनि लाइ बाबा जी सदाईं कोशिशि हूंदी माण्हुनि जी ख़िदमत, बेनूर माण्हुनि खे नूर रसाइण, थर खां वठी कुनरी खां वठी टणो खान हर कंहिं पासे लाड़काणो थिए या कंहिं बि जिथे बि बाबा जी ख़िदमतुनि जो मौक़ो मिलंदो हो बाबा पंहिंजी का कसर कोन छॾंदी हुई। बसि असांजे लाइ त वॾो छपर छा हो, पर पूरी सिंध जे लाइ बि वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। वॾो सरमायो हो, मुफ़्त कैंपूं हर हंधि पूरे सिंध में लार में हर हंधि बाबा पंहिंजी ज़ाती क्लिनिक डिस्टर्ब करे वेंदो हो त मूंखे ग़रीबनि जी ख़िदमत करणी आहे। पंहिंजो घरु ॿ टे ॾींहं घरु कोन ईंदो हो, पूरे सिंध में कैंपनि जे पोयां हूंदो हो। इहा आग इहो ॿारहं डॉक्टर निसार साहब शुरूआती 90 जे दौर खां जर जंग जॾहिं थर में रोडनि जो कॉन्सेप्ट कोन हूंदो हो, हफ़्ता हफ़्ता 10 ॾींहं वञी हुते रहंदा हुआ। थर जे माण्हुनि खे थर जा माण्हू शहर कोन अची सघंदा हुआ, उहो नूर विञाए हुते अंधा ते वेही रहंदा हुआ। उन बेनूर माण्हुनि खे सिंध जे अज़ीम मसीहा नूर जहिड़ी नेमत सां नवाज़ियो।
जेको सोचो ई सा ग़रीबनि जे लाइ तमामु सुठी हूंदी हुई ऐं इहो ई चाहींदो त हमेशह लाइ ग़रीबनि जे लाइ कुझु कजे। सो कैंप जे हवाले सां बा अलहमदुलिल्लाह तमामु अॻिते हो ऐं ग़रीबनि जे लाइ ईअं हो जीअं छपर छांव। जो विछोड़ो सदियुनि ताईं यादि रहंदो, कंहिंखे विसरंदो कोन। हू इंसान दोस्त हो ऐं कॾहिं बि कंहिंखे तकलीफ़ न ॾिनई। अॼु इहा ॻाल्हि आहे जो झर झंग माण्हू उन लाइ रोइनि पिया। कि वो एक अजीम इंसान थे, उन्होंने अपनी पूरी ज़िंदगी खिदमत खल्क में गुजारी है, लोगों के लिए कैंप में जाना। मेरा ख्याल है अपनी पूरी ज़िंदगी में वो 80% जो है कैंपों में गुजारी है। साईं असांजा वॾा हुआ ऐं साईं सां तमामु घणियूं वॾियूं यादूं रहियूं आहिनि। साईं तमामु सिंध सॼे में मुंहिंजो ॻोठु मोरी मंगर आहे, पर उते बि साईं वैक्सीन उन्हनि जे अखियुनि जे कैंप जे हवाले सां 2 टे दफ़ा कैंपूं करे आया।